वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ईद उल अज़हा जे मौक़े ते पैगाम जारी थियो आहे। ईद उल अज़हा क़ुर्बानी इसार जे गहरनि क़दरनि जी अलामत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे ईद उल अज़हा इतिहाद जे मज़बूत जज़्बे ऐं भाईचारे जे ॿंधण जो त्योहार आहे। हीउ त्योहार असां सभिनी खे पाण में ॻंढे थो। पीपी चेयरमैन जो चवणु आहे ईद उल अज़हा असांखे इख़्तिलाफ़नि खां मथां थी करे यकजहतीअ जे जज़्बे सां मुत्तहद रहण जी तरग़ीब ॾिए थो। हिकु भेरो ॿीहर अव्हां खे आगाह कयूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ईद उल अज़हा जे मौक़े ते पैगाम जारी थियो आहे, जंहिंमें हुन जो चवणु आहे त ईद उल अज़हा क़ुर्बानी इसार जे गहरनि क़दरनि जी अलामत आहे। ईद उल अज़हा इतिहाद जे मज़बूत जज़्बे ऐं भाईचारे जे ॿंधणनि जो त्योहार आहे। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त हीउ त्योहार असां सभिनी खे पाण में ॻंढे थो। ईद उल अज़हा असांखे इख़्तिलाफ़नि खां मथां थी करे यकजहती जे जज़्बे सां मुत्तहद रहण जी तरग़ीब ॾिए थी।